इसराइली जॾहिं जंगल में भटकी रहिया हुया तॾहिं हुननि हुनखे ख़बर पई त तव्हां ॾिसो हूंदो। मूंखे उहा कहाणी पसंदि आहे जेको मां तव्हांखे ॿुधाए रही आहियां। तव्हांजो परमेश्वर यहोवा तव्हां सां 40 सालनि में जंगल में रस्ते ते वियो हुयो ऐं हुनजी परीक्षा वठी वई ऐं हुनखे चयो वियो त तोखे आज्ञाकारी ठहिणो आहे ऐं अॻियां वधणो आहे। तुंहिंजी परीक्षा जो मौक़ो आहे ऐं तूं हुनखे पार करने इहो तोखे करिणो आहे। आमीन। मूंखे इहो प्यारो लॻंदो आहे जेको व्यवस्था विढ़ण हथ में दर्ज थियल आहे। शायदि इहो टियों वचन आहे, मां 40 साल तोखे जंगल में वठी आयसि ऐं राज ॾिनो इन करे तोखे ख़बर पए तुंहिंजा कपिड़ा पुराणा न थिया, न तुंहिंजा पेर सुॼिया। हू 40 साल हलियो पर हुनजा पेर न सुॼिया। ॾिसो, हुननि खे हिकु बि नई ड्रेस न मिली, 40 साल ताईं न मिली। मां तव्हांखे छा थी सेखारियां, तव्हांखे शायदि इहो सभु न मिले जेको तव्हां चाहियो था। तव्हांखे इन वक़्तु अहिड़ी समस्या जी हालत हुजे जिते तव्हांखे घणेई माण्हू कुझु अहसासु कराईंदा हुजनि ऐं तव्हांखे चवणो हुजे पर प्रभु तव्हांजी घुरियूं पूरी कंदो ज़रूरु। उहे शायदि तव्हांखे जीअं खपे तीअं न हुजे, तव्हांखे न कान मिलनि, पर तव्हांजी ज़रूरतूं पूरियूं थींदियूं। उनजे लाइ हुनखे तव्हांजे कपिड़नि ते अलौकिक तरीक़े सां अभिषेक करिणो पवे त उहो कंदो, ज़रूरु कंदो। तव्हां मां केतिरा माण्हू सम्झी रहिया आहिनि मां छा ॻाल्हायो? ऐं तव्हां उन मां ॿाहिरि ज़रूरु ईंदा, तव्हां पक ॿाहिरि ईंदव। हाणे अचो ॾिसूं फिलिपियन 4:19 में हिकु वचन आहे, मुंहिंजो परमेश्वर पंहिंजी उन धन अनुसार जेको मसीह में यीशू जी आहे उहो पूरी कंदो। पर तव्हां भुल कंदा आहियो जे तव्हां हुतां वचन चूंडियो आहियो, हिन करे तव्हां बाइबल मां जेको चयो वियो आहे तव्हां चई सघंदा। हिन करे हमेशह पहिरीं ऐं पोइ वचन पढ़ी सघो था। हिन करे जे असां फिलिपियन 4 पढ़ियो त असां ॾिसंदासीं त चाहे परमेश्वर जे बदन ते वॾा वॾा काई बि ॻाल्हि हुजे उहो तेसि ताईं ॻाल्हि कंदासीं ऐं वधाईंदासीं जेको उन्हनि जे लाइ चयल आहे ऐं उनजी विरासत में मौजूदु आहे, ऐं तव्हां ज़ोर ज़ोर सां चिलाईंदा ऐं ख़ुशि थींदा। पर हाणे हिकु मिंट मां तव्हांखे विषय में ॿुधायां थी ऐं बदिलाईंदसि तव्हांजो हिसो छा आहे, छो त इहो नामुमकिन आहे। मुदा ॾिसंदव त तव्हांखे हिकु बिज सवायल फसल मिलंदो। इहो बिज आज्ञा मञण थी सघे थो ऐं तव्हांखे वक़्तु थी सघे थो, अर्थाइक थी सघे थो। उहो बिज तव्हांजे लाइ पूरी तरह सां माफ़ करणु थी सघे थो जे तव्हांखे ख़बर हूंदो त, ऐं पर तव्हांखे ख़बर हूंदी त परमेश्वर चाहे थो त तव्हां उहो कयो, ऐं जे तव्हां करे छॾियो त तव्हांखे हासिल मिली वेंदी। अहिड़ी जाम 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 ॻाल्हियूं आहिनि जेको परमेश्वर तव्हांखे करण लाइ चए थो, पर तव्हां हुनखे टारींदा आहियो छो त उहे ॾुखियूं आहिनि, उहे तव्हांखे वणंदी न आहिनि, ऐं असां उमेद कंदा आहियूं, जवाबु ॾींदा आहियूं। पंहिंजे जीवन में परमेश्वर जी घणेई खिलाफ़त न कयो जे तव्हां ॼाणी बुझी इहा आज्ञा था कयो। ॾिसो, मां चयो न चिलाइण बंदि थी वेंदो। मुंहिंजे लाइ तमामु आसान थींदो आहे अहिड़े विषय ते प्रचार करणु जेके ॿुधी सभु चिलाए करे बंदि करे छॾनि ऐं मूंखे चवनि कि हे छा थी रहियो आहे। पर जे मां तव्हांखे सभु न ॿुधाईंदसि त मां पंहिंजो कमु ठीक सां न करे रही आहियां। मूंखे पाण खे सुठी ख़बर ॿिन्ही हालतुनि लाइ तयारु करिणो आहे। त फिलिपियन 4 मां असांखे हिन मां थोरो अञा पढ़ंदासीं ऐं अॻियां वधंदासीं ऐं असां थोरो सिखंदासीं, छो त मां तंग थी वई आहियां जॾहिं मां विच मां वचन कढंदी आहियां जेके माण्हू विच मां वचन कढंदा आहिनि। मुंहिंजो प्रभु बि पंहिंजे उन धन सां जेको मसीह यीशूअ खे ॾिनो हुयो। अचो बाक़ी जो पढ़ूं था। वचन 14 खां शुरू करणु ठीकु थींदो। फिलिपियन 4:14 में त बि तूं भलो कयो मुंहिंजे कलेश में हिसेदार थींदे, ऐं फिलिपियन में तव्हांखे ख़बर आहे इहो ई लिखियलु आहे, सुसमाचार प्रचार शुरूअ में चयो, मां मखी दुनिया मां हली वेंदसि तव्हांखे छॾे करे, ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां मुंहिंजी मदद न कई हुई, ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां छा कयो, ऐं तंहिंमहिल तव्हांजो मनु दुखी थींदो। जाम दफ़ा ईअं थींदो आहे, मां तव्हांखे दान चाहियां थो पर मां तव्हांखे अहिड़ी
फल न ॾेई सघंदो आहियां जेको तव्हांखे घायल करे वठे ऐं तव्हां हुनखे चओ की तव्हां इहो छा कयो आहे, पर तव्हांखे इहो करिणो आहे जेकी शयूं तव्हांखे लिखियूं आहिनि। मूंखे इहा ख़बर आहे त तव्हांखे इहो हासिलु करण में जाम तृप्त थींदो आहे, पर तव्हां हिनखे हासिलु न करे सघंदा त जेसिताईं तव्हांखे योग बलिदान न ॾियणो पवंदो ऐं तव्हांखे इहो योग बलिदान ॾियणो पवंदो ऐं पोइ तव्हां हिन खां अॻियां वधी सघंदा आहियो। उहो सभु करे सघंदो उन जे हिसाब सां जेको हुन जे हथ में आहे, उन जे अनुसार मसीह में। सुठो थींदो तव्हां चिल्लायो। तव्हांखे हर तरह में उत्साहित थियणु घुरिजे, चाहे उहो कुझु बि हुजे, वक़्तु हुजे, पैसो हुजे, माफ़ी हुजे या कुझु मदद हुजे या तव्हांखे कुझु करिणो आहे उहो जेको नामुमकिन न आहे। मुंहिंजो मतिलबु आहे हिकु अनपढ़ किसान हूंदो आहे, उनखे बि ख़बर आहे त हुनखे बीज बिना फसल न मिलंदो। मुंहिंजे पिता जे मौत खां 4 साल पहिरीं प्रभु चयो मूंखे त मां हुननि खे माफ़ कयो। बेशक मां उन्हनि खे साल पहिरीं माफ़ करे छॾियो हो, पूरी तरह सां मां हुननि खे माफ़ करे छॾियो। ऐं मुंहिंजे लाइ जेको उहो 4 साल हुया ऐं जेको मुंहिंजो मामिलो हुयो हुननि सां गॾु, ऐं सेंट लुइस वियमि ऐं देखभाल कई। मां तव्हांखे ॿुधायां मां हुननि जी देखभाल करणु न पई चाहियां। उहो अन्य लॻंदो हो, ग़लति लॻंदो हो। इहो थी सघंदो आहे प्रभु उहो ई करण लाइ मूंखे चई रहियो हो। थोरे में ॿुधायां थी, आख़िर में प्रभु जी ॿुधी करे मुंहिंजी द्वारा जीवन कयल कठिन कमियुनि में मुंहिंजी ॻाल्हि यादि रखिजो, उहो करणु आसानी सेवकाई तरीक़े सां न हूंदी आहे जेको असां नथा चाहियूं, पर माण्हुनि जी मदद करणु असांजे लाइ जाम ज़रूरी हूंदो आहे ऐं उन्हनि जे लाइ उहो करणु ज़रूरी हूंदो आहे जेको उहो दुख सां गुज़री रहिया आहिनि ऐं उन्हनि जो दुख घटि करण रहिया आहिनि। प्रभु तव्हांखे कुझु बि चए थो करण लाइ, तव्हां करे सघंदा आहियो। प्रभु तव्हां सां कराए थो, उनखे काई ज़रूरत न आहे ॿियो कुझु करण जी। उहो चाहे थो की तव्हां पंहिंजो भलो कयो। कंहिं बि वक़्त ते प्रभु चाहे थो तव्हांखे कुझु करिणो आहे ऐं तव्हांखे काई घुर्ज आहे त उहो तव्हांजे अहिड़ी ॻाल्हि में पहुचाए सघंदो आहे ऐं समस्या ठाहींदो जीअं तव्हां ॿाहिरि निकिरो। ऐं मां इहो बहानो ॿुधी थकिजी पई आहियां। तव्हांखे ख़बर आहे इहा माण्हू चवंदा आहिनि की प्रचारक हमेशह पैसा वठंदी आहे। यादि रखो, तव्हांखे ईमानदारीअ सां ॾेई रहियो आहे। प्रभु तव्हांखे इहो चई रहियो आहे की तव्हांखे मिलियो आहे छो त मूंखे विश्वास आहे, छो त प्रभुअ खां इनाम प्राप्त थींदो। आमेन। हर कोई ताक न सघंदो त तव्हांखे कुझु ख़ासि सेखारे, तव्हांखे ॿई पहलू जा हिसा ॾेखारे सेखारियूं। हिकिड़ी कहानी आहे जेको मूंखे हिकु स्त्रीअ ॿुधाई हुई। हुन चई कहाणी ॿुधाइणी आहे। लॻभॻि 3 साल पहिरें जी ॻाल्हि आहे। परमेश्वर मूंखे हिकु पंहिंजी सेवकाई सभागीअ भेण सां मिलायो ऐं मूंखे चई त तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदे ॾिसंदे मूंखे महसूसु थियो आहे मुंहिंजो दिलि तव्हां सां कमु करण ते आहे। ऐं पोइ उन चई मूंखे ख़बर न आहे। उन चई त ओचितो मूंखे तव्हां सां गॾु कमु करिणो आहे। मां तव्हां सां प्यारु कंदी आहियां, मूं वटि पैसा आहिनि, ख़बर न आहे। ऐं पोइ सुठो सम्झंदी करे मां बसि सभागी सम्झी करे ऐं अॻिते हुनखे चयो। 2 साल गुज़री विया। उन मूंखे चई अचानक। मां प्रभु खे चयो आख़िर जॉय सां गॾु छा ॻाल्हि आहे? असां सचपच केतिरा दफ़ा ईअं कंदा आहियूं। आख़िर जॉय सां कहिड़ी ख़राबी आहे? छा हुन जीवन में काई पाप आहे? हाणे हुन ते पहिरीं ते अभिषेक न आहे। हुन चयो जॉइस में कहिड़ी ख़राबी आहे? 2 साल पहिरीं तव्हांखे सेवकाई में सभागी ॾियणु खपे हा हुनखे, ऐं हुनखे उतां वठी छॾियोसि, वठोसि ऐं उहो हुनखे बदिले करे रहंदी उन जे लाइ। इन करे तव्हांखे गिरजे में वेंदा आहियो ऐं लॻभॻि ईअं ई वेंदा आहियो। तव्हां चवंदा आहियो 5 साल थी विया गिरजे में वञी करे, ऐं पादरी हर हफ़्ते तव्हांजे साम्हूं दिलि खोलींदा आहिनि। हू तव्हांजी बीमारी ठीकु कंदा आहिनि, प्रार्थना कंदा आहिनि तव्हांजे लाइ, तव्हांजे माइटनि जे लाइ उहो मदद कंदा आहिनि, इस्तेमालु कंदा आहिनि उहो प्रार्थना खे। तव्हांजे परिवार में शादियूं थींदियूं आहिनि जॾहिं उहो तव्हांजी ज़रूरत पूरी कंदा आहिनि। तव्हां गिरजे में सेवा कंदा आहियो, हर हिसे में ॾींदा आहियो, हर वक़्तु कढंदा आहियो, गिरजे लाइ आराधना कंदा आहियो, ऐं पूरी सर्विस रुकावट विझण में तव्हांखे ईअं लॻंदो आहे तव्हां ईअं करे रहिया आहियो, तव्हां हुन सां गॾु सॾु करे रहिया आहियो।
तव्हां पंहिंजी गाॾी पार्किंग सां गॾु कढी रहिया आहियो, इन ॻाल्हि ते परवाह कान कंदा आहियो त साम्हूं केरु बीठो आहे ऐं तव्हां चवंदा आहियो तव्हांजे जीवन में इहे कम कीअं थी रहिया आहिनि ऐं प्रभु छो थो करे। इहो हिकु नियम आहे, हिकु आध्यात्मिक नियम आहे। तव्हां इहो फसल विझंदा त तव्हांखे उहो ॿिज विझणो पवंदो। हाणे हर जीवन में कुझु पहलू हूंदा आहिनि। मां पैसनि जी ॻाल्हि नथी कयां। घबराए थियणु शुरू थी वेंदा आहिनि पैसनि जी ॻाल्हि ॿुधी करे, पर मां पैसनि जी ॻाल्हि नथी कयां। मां तव्हांखे ॿुधायां थी मूंखे इहो हिसो ॾियणु पसंदि आहे जाइज़, पर मां छा कयां, मुंहिंजो घोटु अविश्वासी आहे, मूंखे नथो ॾियणु ॾिए। ठीकु आहे, हा, तव्हांखे पंहिंजे घर में युद्ध करण जी काई ज़रूरत न आहे। उन जी शुरूआति न करणु ॾिजो। अगरि तव्हां ॾियो था, पंहिंजो वक़्तु ॾियो, उनखां मिलो, दशमोश ॾियो, माण्हुनि लाइ कुझु कयो। जेको तव्हां कयो था उहो सुठो कयो। आमीन। जेको तव्हां नथा करे सघो उन जे बारे में सोचणु बंदि कयो ऐं जेको तव्हां कयो था उहो कयो। हालेलुया। ऐं जे तव्हां सिर्फ़ु एतिरो कंदव त तव्हां ॼाणी बूझी करे अविज्ञा न कंदव। हर हक़ीक़त में मूंखे विश्वास आहे मुंहिंजे जीवन में कुझु अहिड़ा पहलू हुया जंहिंजे बारे में मूंखे अॻियाणी हुई। मां आज्ञा पालन न पई कयां। मूंखे परमेश्वर ॾेखारियो हो, मूंखे जवाबु ॾिनो हुयो ऐं मां चयो हुयो कि मां अविज्ञा कई आहे ऐं मूंखे पुछियो वियो हुयो जंहिंजे बारे में मूंखे ॼाण न हुई, पर मां उहो करे छॾियो हुयो। परमेश्वर मूंखे ईअं करण लाइ चयो हो, पर उहो तमामु ॾुखियो हो, मां नथी करे सघां। कोशिशि कयो, प्रभु गॾु आहे। तव्हां पंहिंजे जीवन में ॼाणी बूझी करे थियल अविज्ञा खां छुटकारो पाए सघंदा आहियो ऐं आत्मविश्वास सां आत्मा जे मार्गदर्शन अनुसार तव्हां अॻियां वधी सघंदा आहियो। ऐं पैसे जे तौर ते, वक़्त जे तौर ते तव्हांखे मदद मिलंदी रहंदी। मूंखे ख़बर आहे त तव्हां मां केतिरा माण्हू हिते चवंदा कि इहे सभु ईअं थींदो आहे छा, पर मूंखे ख़बर आहे तव्हां चिलाईंदा ऐं उत्साहित थी वेंदा ऐं तव्हां चवंदा कि मां पूरी तरह सां सहमत आहियां। ॿुधायो, हाणे मां तव्हांखे ॿुधाए रही आहियां। असां हमेशह ईअं चवंदा आहियूं असांखे फल खपनि। असां सचपच ईअं सम्झंदा आहियूं कि असांखे फल खपनि। तव्हांखे फल खपनि त तव्हांखे इहो करणु शुरू करणो पवंदो। प्रभु तव्हां सां गॾु आहे। मुंहिंजी ॻाल्हि यादि रखो, जेको उहा राह ॾेखारे रहियो आहे तव्हांखे हुन ते हलणो आहे। मां तव्हांजी उमेद थी कयां आश्चर्यजनक, सहायजनक कमु कंदव तव्हां मुंहिंजे जीवन में। मूं में पवित्र उमेद आहे। मां न ॿुधण वारी आहियां, छो त परमेश्वर कोई माण्हू न आहिनि। मां तव्हां सां ॻाल्हायां थी छाकाणि त प्रभु इंसान न आहे, उहो तव्हां सां ॻाल्हाईंदो। ऐं मां उन्हनि माण्हुनि सां परेशान आहियां जेके सभु मुफ़्त में चाहींदा आहिनि। अॼु असांजी सॼी दुनिया इन माण्हुनि सां भरियल आहे जिन में हिकु भावना न आहे। तव्हांखे मूंखे इहो ई ॾेखारिणो हुई, कोई बि कंहिंजो लेनदार न आहे। आमीन। मलाची सचपच सुठी लॻंदी आहे। सभु देशमोश भंडार हूंदा आहिनि हिन में। मुंहिंजे भवन में भोजन शयूं रहण में जाम साधनाऊं आहिनि ऐं इन में जाम सुठी शयूं आहिनि। तव्हां शायदि चयो दशमोश ॾियण ते विश्वास न आहे। बेशक उहा ॻाल्हि चयूं। कुझु माण्हू मूंखे गुस्से में ॾिसी रहिया आहिनि। मां तव्हांखां हिकु सवालु पुछां थी। तव्हां परमेश्वर खे पंहिंजा 10% ॾेई करे ॾिसणु चाहींदा, परमेश्वर बाक़ी 90% आशीष ॾिए था त हू तव्हांजी हर ज़रूरत खे पूरो कंदो आहे, या तव्हांखे दशमोश ॾियण ते शैतान जी पूरी वाक़ाफ़ कंदो आहे?
ऐं ख़बर अथव ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त तव्हां सिर्फ़ु इहो न ॿुधी रहिया आहियो, सॼी दुनिया ॿुधी रही आहे, लखनि जा माण्हू ॿुधी रहिया आहिनि। इहो सच आहे। ॿुधायो हाणे मां तव्हांखे सिर्फ़ु वेठल माण्हुनि जे लाइ नथी ॿुधायां, मां ख़ासि रूप सां हिते वेठल सभिनीनि माण्हुनि खे चवां थी। मूंखे ख़ुशी आहे त मां हर ॾींहुं तव्हांजे साम्हूं ईंदी आहियां ऐं तव्हांजे लाइ कुझु आसान थींदो आहे। ऐं असां हाज़िर थींदा आहियूं असांजे सभाउनि सां ऐं प्रोग्राम जी क़ीमत तव्हांखे ॾींदा आहियूं। ईअं छो थो थिए? असां प्रभु जी महिमा कई आहे। हिन खां मूंखे मदद मिलंदी आहे। जॉयस, सच चवां मूंखे तव्हांजी मदद करण जी ख़ुशी थींदी आहे। मूंखे तेसि ताईं मदद करणी आहे जेसि ताईं मुंहिंजे जीवन में जान आहे। तव्हांखे बिल्कुलु उहो माण्हू न ठहो खपे 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 खपे। तव्हां पंहिंजे परिवार सां ईअं न करणु घुरिजे। तव्हां पंहिंजे दोस्तनि सां ईअं नथा करे सघो। तव्हांखे पंहिंजे जीवन में ॾियण लाइ ईअं होशियारु थियणु घुरिजे जीअं जीवन में तव्हांजे जीवन में माण्हू सहभागी थी न सघनि। पंहिंजे जीवन में तव्हां इहो सभु करे सघो कि उन ॻाल्हि ते तव्हांखे माफ़ी मिले ऐं जेके तव्हां कयूं आहिनि तव्हांखे माण्हू पसंदि कनि ऐं तव्हां सां माफ़ी घुरनि ऐं हू ख़ुशि रहनि। ऐं हुन खां पोइ असां लाइ नाश्तो घुरायो ऐं नाश्तो अचण ते उन्हनि खे इहो चयईं त मूंखे मुंहिंजे लाइ इहो लॻायो। मां चयोमांसि जल्दी अचो। ऐं पोइ उन नाश्तो घुराई। उन्हनि मुंहिंजे लाइ कुर्सी ॿाहिरि कई ऐं मुंहिंजी मदद कई ऐं सभु शयूं सुठे तरीक़े सां ठाहे रखियईं ऐं चयईं कि अचो नाश्तो खाओ अची करे। ऐं मां चयोमांसि अॻियां वियमि, पंहिंजे खाधे खे ढक लॻाए छॾियईं ऐं चयईं तरसो तरसो तरसो। ऐं हुन उथी करे ढकणु लॻायो। मूंखे चयईं आनंद वठो, देव मूंखे खिलाइणु छॾियो। उहो मूंखे हमेशह खिलाईंदो आहे सुबुह जो। ऐं ख़बर अथव देव अॼु सुबुह जो मूंखे 4 दफ़ा गले लॻाए चुको आहे। उन्हनि मूंखे चयो मूंसां प्यार आहे ऐं उन्हनि इहो चयो कि मूंखे फ़ख़्रु आहे त तूं हिन तरह सां सेवकाई करे थी, मुंहिंजे लाइ वॾा कम करे थी। ख़बर अथव जॾहिं ऐं पोइ उहो मुंहिंजे लाइ कुझु कंदो आहे मां हुनजे लाइ कंदी आहियां। हुनखे रांदि खेॾणु पसंदि आहे। उहो गोल्फ खेॾंदो आहे। प्रभु तव्हांजो जवाबु ज़रूरु ॾींदो ऐं हा उहो तव्हांजे लाइ हाज़ुरु ज़रूरु थींदो। उन जे लाइ बि हमेशह जेकी हुन फसल पोखी आहिनि। माण्हू हमेशह चवंदा आहिनि त असांखे विश्वास न आहे, असां पूरी ईमानदारीअ सां कयो। तव्हां सही आहियो पर हमेशह ईअं न थींदो आहे। तव्हांजी परीक्षाऊं थींदियूं आहिनि ऐं तव्हांखे उहो परीक्षा मां निकिरणो पवंदो आहे ऐं तव्हांखे सिखणो पवंदो आहे। मां इन तरह सां कॾहिं सोचियो न आहे। आमीन। मां तव्हांखे पूरी ईमानदारीअ सां चई सघां थी, मां सचे दिलि सां चई सघां थी। हिकु त इहो परमेश्वर जंहिंखे बि ॿुधायो आहे उहो इच्छा पूर्वक थींदो आहे मार्गदर्शन। प्रभु चाहे थो त मां वरी वञी करे इहो सेखारियां। मूंखे ख़बर आहे त वधीक नथी चई सघां पर मां सेखारे ज़रूरु थी सघां। ॿुधायां थी दरअसल मुंहिंजे लाइ इन ॻाल्हि ते गिला बि थींदी आहे। मूंखे हमेशह कुझु माण्हू मिलंदा आहिनि, चवंदा आहिनि जेके कि तव्हां सिर्फ़ु इहे पैसनि ख़रीदण लाइ कयो था, गिरजे में वञी करे चओ था। ऐं मूंखे ख़बर आहे त इहे सभु थींदो आहे छाकाणि त माण्हू ॿुधी ॿुधी करे थकिजी पवंदा आहिनि। मूंखे ख़बर आहे त मूंखे कुझु ख़बर न हूंदी आहे पर त बि मां प्रचारक ठही करे उहो सुठो प्रचार कंदी आहियां जंहिंसां आशीष मिले ऐं तव्हांजो कमु थिए। मां थकिजी पई आहियां इहो सभु ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी करे, पर मूंखे ईअं लॻंदो आहे त माण्हू न सुधरण वारा आहिनि। पर प्रभु मूंखे चवंदो आहे तोखे हुनखे सुधारणो आहे ऐं शैतान खे भॼाइणो आहे उन जे जीवन मां। उन्हनि खे आशीष करणी आहे ऐं उनखे कोशिशि करण ते उत्साहित करणो आहे। आमीन। ऐं उन्हनि मूंखे चयो तूं माण्हुनि खे ॾेखार ऐं सेखार। इन करे अगरि मां अॼु सेखारियां थी, मूंखे पसंदि आहे त मां कमु कयां थी ऐं चूंडे करे कमु कयां थी, तव्हांखे उहो कोशिशि करायां थी। पर मां तव्हांखे सिर्फ़ु ॿुधायां थी त तव्हां पंहिंजे पाण खे दुखी था कयो अगरि तव्हां कोई रस्तो नथा चूंडियो, प्यारु नथा कयो। प्रभु तव्हां सां गॾु आहे। माण्हू जेके गॾु आहिनि
तव्हांजा दोस्त तव्हांखे हमेशह उन्हनि खे परे रखिणो आहे ऐं प्रभु खे अॻियां रखिणो आहे पंहिंजे जीवन में, ऐं असांखे हमेशह ईअं करणु खपे ऐं असां हमेशह ईअं ई कंदा आहियूं। हाणे मां तव्हांखे हिकु आख़िरी वचन ॿुधायां थी जेको 13:5 में लिखियलु आहे। तव्हां चिल्लाइण लाइ तयारु आहियो? हा, मां पाप खे हिकु नओं नालो ॾिनो आहे, माता जी। हाणे ध्यानु ॾियो, तुंहिंजो सुभाउ लोभ रहियो आहे, यानी तोखे धन खपे, लालच आहे, सरकारी प्रदर्शन आहे, तुंहिंजे लाइ इहो सभु आहे। ऐं जेको बि आहे तव्हां वटि मिलियो आहे उन ताईं ख़ुशि रहो। मूंखे तव्हांखे ॿुधाइणो आहे त तव्हां हमेशह त्यागदेस थींदव। तव्हांखे हमेशह त्याग ॾियणो आहे उन ॻाल्हियुनि जो जेको तव्हां कयो था। हाणे इहो सभु न थियो आहे। मां न कंदमि, मां न कंदमि, मां न कंदमि। मां अॼु कुर्सीअ ते न वेही सघंदमि, मां अॼु कुर्सीअ ते वेही न सघंदमि, मां अॼु हिते न वेही सघंदमि। इन करे छाकाणि त मूंखे न करिणो आहे, मूंखे न करिणो आहे, मां तव्हांखे बिल्कुलु न छॾे सघंदमि। हिन करे जॾहिं शैतान कोशिशि करे तोखे नुक़सानु पहुचाइण जी, तोखे परेशान करण जी, तुंहिंजी नौकरी हटाइण जी, तव्हां सां पैसा घुरण जी, तव्हांखे दुख पहुचाइण जी, त तव्हां नई शुरूआति करे छॾियो। तमामु वॾो घणो आहे। ॿुधो हिन ॻाल्हि खे, तव्हांखे हुनखे चवणो आहे न करिणो, न कंदमि, न कंदमि, न कंदमि। उहो तव्हांखे तंग कंदो, प्रभु मूंखे मदद कंदो, उनखे ईअं चवणो आहे। उहो मूंसां गॾु आहे। आमेन। उथो हाणे इहा ॻाल्हि चओ। हालेलुया। प्रभु तव्हांखे उहा शक्ति ॾेई रहियो आहे जंहिंजी तव्हांखे ज़रूरत आहे। प्रभु जो रस्तो ॾिसण वारा जी शक्ति वधंदी। मां मसीह जे द्वारा सभु कमु करे सघंदी आहियां जेको मूंखे शक्ति ॾे। प्रभु तव्हांजे कष्टनि खे दूर कंदो, तव्हांखे दिलासो ॾींदो। तव्हांखे अहिड़ी कोई ज़रूरत न आहे जेको प्रभु तव्हांखे न ॾिनी हुजे। तव्हांखे परिपूर्ण हुजण जी ज़रूरत न आहे, पर तव्हां पंहिंजे जीवन में हर ॻाल्हि ते अवज्ञा सां छुटकारो पाईंदव। तव्हांखे हमेशह परखणो आहे पंहिंजे पाण खे ऐं पाण वञी करे तव्हांखे प्रभु खे अपनाइणो आहे। घुर न करणी आहे। घुर कयो त सुठे ॻाल्हि जी कयो। अॼु आमेन। जॾहिं बि प्रभु असांखे कुझु ॾियण लाइ चवंदो आहे उहो असांखां कॾहिं वापसि न वठंदो आहे, छाकाणि त सच इहो ई आहे त असांखे हुनजी ज़रूरत आहे। उनखे असांजी शइ जी काई ज़रूरत न आहे। हिन हालति में असांखे ॼाणणो आहे त उहो असांजे लाइ केरु आहे, उहो छा चाहे थो। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।